अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो 1 जून 2021 ईस्वी। मिलण जी हिमत मोहब्बत। मुंहिंजो कंधु झुकियल हो, लॻुमि पिए निगाहुनि जी तपिश गरमाए रही हुई, वक़्तु तेज़ खां तेज़ तर थी रहियो हो। जुदाईअ जी घड़ीअ जी तपिश उन खां सवाइ हुई, माठ जे वसी दाइरे में ॿुॾल हुअसि। सिर्फ़ु हिकु साह जो आवाज़ु हो जेको बि ज़ुकाम जे करे बुलंद थी रहियो हो। तुंहिंजे नक जो हिकिड़ो पासो अञा ताईं बंदि रहे थो। हुन सांत खे टोड़ियो। मूं झुकियल कंध खे इक़रार में लोॾियो, लॻुमि संदसि मुख ते मुर्क आई हुई। इहा नवीद संदसि आवाज़ मूंखे ॿुधाई पए। तुंहिंजो कंधु अञा ताईं घणा जवाब ॾियण जी अहलियत रखे थो न। कंध खे इक़रार में लोड़ींदे चयुमि, मूं में का बि अहलियत न आहे, न इक़रार जी न इनकार जी। हुन मुंहिंजो जुमिलो कटियो, तोखे ज़रूरत बि न आहे। तुंहिंजो कमु तुंहिंजो कंध जो करे छॾे थो। अखियूं मथे कयमि, संदसि मुख ते मुर्क जामिद हुई। नक जो पासो बंदि अथई न। जे साहु खणो आहे बीबी त उहो त हिकु नास मां बि अची सघे थो। उहो मुंहिंजे सवाल जो जवाबु आहे छा? संदसि मुर्क वधीक गहरी थी। मूं निड़ी साफ़ कई, हा, हिकु तरफ़ बंदि रहे थो। जेके जवाब पोइ ॾियणा पवंदा अथई, उहे पहिरीं छो न ॾींदो आहीं साहिबु? अलाए छा थियो, ॼण कुझु फाटो, अलाए छा। मूं हिकदमि चई छॾियो, जॾहिं सभु कुझु सम्झ में अचे ई थो त सवाल छो कंदी आहीं बीबी? मूंखे नथी सुञाणी छा? ऐं जे सुञाणी थी त न सुञाण जी चादर त न ओढ़। लॻे में थो त नक ते कपिड़ो थी रखी। उहो सॼी सरापजी वई हुई। चपनि जी मुर्क ग़ाइबु थी अखि जे आब खे जाइ ॾिनी। मूंखे लहजे जो तेज़ वकिरो सम्झ में आयो हो, पर देरि थी चुकी हुई। हथु मथे कंदे भुणकियुमि, आई एम सॉरी। पाण संभालींदे चयाईं, विछड़ण महिल तूं सदाईं ईअं कंदो आहीं। वरी माठ थी वई हुई। गुलाब जी कली, रंगारंगी लिफ़ाफ़ो, हिकु ख़ूबसूरत टाइ जो सेट, सभु मुंहिंजे अंदाज़ ते सम्झी विया हुआ। मुंहिंजी वहशत शायदि चोट चढ़ियल हुई, तॾहिं त हुननि जो अहिड़ो हाल थियो। चपनि खे ॾंदनि में भीकूड़े वरितुमि त जीअं को बि जुमिलो उगाछे न सघनि। हूअ मूं ॾे निहारींदी रही। निगाहूं मिलियूं त संदसि अखियुनि जो पाणी वधीक छुलका ॾियणु लॻो। मूं वरी कंधु झुकाए छॾियो। अलाए किथां मूंखे पंहिंजो आवाज़ु ॿुधण में आयो, सम्झी बि थी त अहिड़ो आहियां, ईअं ई आहियां। विछड़ण महिल वाका कंदो आहियां त पोइ मिलण छो ईंदी आहीं? हुन ॼण पासो वरायो हो। ॿाहुनि में पियल कंगण खड़की पिया हुअसि, तन जे खड़के अहसासु ॾियारियो। माण्हूअ सां गॾु हुजे त ॿियो न त बि अलाए केतिरियूं सारियूं शयूं पंहिंजो अहसासु ॾियारींदियूं आहिनि। महबूब जा क़दम रखियल मिटी ॿुधाईंदी आहे, निकितल जुतीअ जो मान मथां हूंदो आहे त ॼाण हिन पातो। हथनि में पियल मुंडियूं मुरकंदियूं आहिनि, कराइनि जा चूड़ा चहकंदा रहंदा आहिनि। उहे शयूं नयूं हुजनि या पुराणियूं, अव्हां खे सुञाणंदियूं आहिनि। जेके शयूं अव्हां वठी ॾींदा आहियो, उहे हुननि खे सुञाणंदियूं आहिनि, ऐं जेके वरी हू पाण वठनि, उन्हनि जो अव्हां सां तारुफ़ अणॾिठे ई थियलु हूंदो आहे। वरी अॻु विछड़िया हुआसीं। हुन जे हथनि ते कंहिं ॿिए जी मेहंदीअ जा चिट हुआ। मुंहिंजा हथ ईअं ई हुआ। विछड़े जो फ़ैसिलो शऊरी कयो होसीं। ज़िंदगी उन्हनि साइतुनि में भरीअ में वधीक ऐं भाकुरनि में घटि हुई। विछड़ण खां पोइ संदसि सदाईं इहो नियम रहियो त हिन ॾींहं ते हिक ॿिए खे ॾिसणो ज़रूरु आहे। हथनि जे छुहाव खां निगाह जो लम्स तमामु अहम आहे। भली सॼो साल किथे बि हुजूं, हिन ॾींहं ते हिकु पल बि जे गॾु घारियोसीं त ॾींहुं जी पवंदो। मां सदाईं लहराईंदो हुउसि ऐं सदाईं ईंदो हुउसि। नकार हाकार में कंहिं महिल मट बि हुई, तंहिंजी ख़बर न पइजी सघंदी हुई। ख़बर सिर्फ़ु उहा पवंदी हुई त मां संदसि ॾिनल जाइ ऐं वक़्त ते खांसि अॻु पहुतल हूंदो हुउसि। हर साल इहो पको पहुकंदो हुउसि त हाणे न वेंदुसि, ऐं पोइ हर साल हिकु नए साल खे आख़िरी भेरो जनमु ॾींदो हो।
परियां ईसा खेलवीअ जो आवाज़ गूंजी रहियो हो। अखियां जिस दियां वांग कटोरे, पाके विच कजले दे डोरे, करदी सौ सौ नाज़ नहोरे, सोहणी सूरत यार वाली। कर गई जादू कर गई, सोहणी सूरत यार वाली। लुट के घिन गई चैन जिगरदा, एक कजले दी डार वाली। जितां ई ॾिठुमि अखि में कजल जी कानी, उहा ई लाजवाब हुअसि। कजरारियुनि अखियुनि सदाई रत रुआरियो हो। मूं अलाए केतिरा भेरा पाण खे उन्हनि में ॾिठो हो। जादूगरीअ जो कहिड़ो कमाल हो जेको हुननि वटि न हो। हर साल हुन जे वञण खां पोइ सभु कुझु ख़ाली थी वेंदो हो। दिलि जे रस्तनि ते का विख महसूसु न थींदी हुई। दर्द जा पन किरण महिल का बि सदा बुलंद न कंदा हुआ। बसि दिलि चवंदी हुई त हिक वारे हुन खां पुछां, विछोड़े खां पोइ मिलण जी हिमत किथां थी अचई। मुंहिंजी हयातीअ ते तुंहिंजो अख़्तियार आहे साहिब। सॼो साल तोखां परे रहंदी आहियां, पर हिन हिक ॾींहं ते इहो अख़्तियार मूंखे बेअख़्तियार कंदो आहे। दिलि जे सटुनि खे सही न आहियां सघंदी, मूंखे हिन ॾींहं ते तोसां मिलणो ई हूंदो आहे। जे मां मरी बि वञा न, त बि मुंहिंजो रूह त तो वटि अचे ई अचे। हूअ वरी मुर्की वारनि जूं अछियूं तंदूं बि संदसि मथे में टहक ॾेई खिली पियूं। तो में ऐं मूं में हिकु वॾो फ़र्क़ु उहो बि आहे त तूं हिमत वारी आहीं बीबी। पाण संभाले ॼाणंदी आहीं। ख़ुदा हाफ़िज़ चवण खां पोइ ते मुड़ी न ई ॾिसंदी। जॾहिं त मां ख़ुदा हाफ़िज़ ई चई न आहियां सघंदो, त न चवंदो कर न, त जीअं मां मोटी सघां। हूअ ज़ोर सां खिली संदसि गलनि जा चुग मूं ॾे निहारण लॻा। तुंहिंजे साम्हूं अचां बि ॿाहिरि थी वेंदो आहियां। तुंहिंजे साम्हूं अञा बि ॿाहिरि थी वेंदो आहियां बीबी। मोहबत में बांबड़ा पाइण जे चकर में अची वेंदो आहियां। मूंखे पंहिंजे सोच जे ज़ख़्मी गोॾनि जी परवाह नाहे हूंदी। बसि उहो ज़िद शिदत पकड़ींदो आहे त मां तोखे हिकु दफ़ो वरी अलावा ई न चवां। हुन जे मुख तां मुर्क ग़ाइब थी। इहो त पाण चई चुका आहियो साहिब। त बसि पोइ छो था मिलो? छो था ईअं उन्हनि अजायनि सजायनि ॾींहंनि जे पास ख़ातिरी कंदे हिक ॿिए खे ॾझा ॾियो। तूं जे ज़िद न करीं त को मां अचां। उहो हिकदमि उथी बीठी। इहो वरी त चइजांइ साहिब। मूंखे कुल्फ़ लॻी वियो हो। तालो हणी मूं चाबी परे उछलाए छॾी हुई। तूं मुंहिंजे चवण ते थो अची? हां, मोहबत तोखे नथी घुराए? तोखे मां थी घुरायां? ऐं मां केरु आहियां? असीं हज़ार रिश्ता जोड़ींदा आहियूं, लखें तालुकनि में हूंदा आहियूं, पर उन्हनि जी डोर अहिड़ी नाहे हूंदी जहिड़ी मोहबत जे रिश्ते जी हूंदी आहे। महबूब त माउ पीउ बि हूंदा आहिनि, पर उन्हनि खे को पिरी सॾींदो आहे। अञा माउ पीउ सॾीनि त सॾीनि, जवान औलाद उहो लफ़्ज़ कंहिं ॿिए लाइ रखंदो आहे। तोखे उहो सभु सम्झ में त आयो आहे। महबूब मन में हूंदो आहे बीबी, तालो भॻ में। उनखे ॿियो किथे थोरो ई ॻोल्हिबो आहे। ऐं मन किथे ॻोल्हिबो आहे? हुन धकु हणी कढियो। कावड़ मां निहारींदे चयाईं, मोहबत कबी आहे त पहिरियों मन विञाइबो आहे। महबूब मन खणी वेंदो आहे। हाणे खेसि ॻोल्हण लाइ पंहिंजो मन ॻोल्हणो पवंदो आहे, जेको वटसि हूंदो आहे। तूं त हेॾो वॾो दानिश्वर आहीं, इहा नंढड़ी रमज़ बि नथो सम्झी छा? मां खेसि माठ को ॾिसंदो रहियुसि। मूंखां विछण महिल जेको दर्द थिए थो न साईं, इहो पंहिंजे मन जे वञण जो थो थिए। हर साल कुझु घड़ियुनि लाइ मिलई थो ऐं वरी खसिजी थो वञे। बाक़ी जेको मुंहिंजी ज़ात जे विछण जो दर्द आहे न, इहो त तो हिकु भेरो ई सहसायो हो। जे न सहसाई आहे त ईअं हर साल मिलण लाइ हिमत न सारी आहे। छपियल आचर 14 फरवरी 2016 ईस्वी।